या अल्लाह ख़ुसूसन सिंध टेलीविज़न जेको ही मदाए मुस्तफ़ा प्रोग्राम रखियो मुंहिंजा मौला वो कामयाब थियो। हिन महबूब जे दरबार में सिंध टेलीविज़न जे लाइ दुआ घुरिजे मां आजिज़ बेकार मुंहिंजा मौला ईअं सिंध टेलीविज़न खे तौफ़ीक़ अता फरमा जो या रसूल अल्लाह जो पैगाम घर घर ॾींदा रहे। जन मदाए मुस्तफ़ा में ख़िदमत कई असांजो पहिरीं प्यारो दोस्त इरशाद अली जागरानी साहब, इमरान अली चांडियो साहब ऐं ख़ुसूसन जेका ख़ासि कोशिशि कई आहे फ़कीर ग़ुलाम क़ादिर शेख साहब मुंहिंजा मौला उन्हनि जी तरक़ी अता फरमा। तमामु सिंध टेलीविज़न ते आशिक़ाने मुस्तफ़ा जी या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि सभिनी खे कामयाब मुंहिंजा मौला ईअं सिंध टीवीअ में हमेशह रमज़ान शरीफ़ में महबूबनि करीमनि सलाह जूं नातूं थींदियूं रहनि ऐं सिंध टीवीअ खे कामयाबी अता फरमा। सिंध टीवी जे मालिक जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा। मुंहिंजा मौला असांजूं बि दुआऊं क़बूल फरमा। ख़ुसूसन असांजे दोस्त इरशाद अली जागरानी ऐं फ़कीर ग़ुलाम क़ादिर शेख हुसैनी खे मुंहिंजा मौला अञा वधीक तरक़ी अता फरमा। उन्हनि जूं ज़िंदगियूं बहार अता फरमा। या अल्लाह असांजी दुआ क़बूल फरमा। सल्लल्लाहु अला ख़ैर ख़ल्क़िही व नूर अर्शी मुहम्मदिन व अला आलिहि वसल्लम। मार